हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विद जीवत GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु खैरियत सां हूंदा। जी त गुज़िरियल लेक्चर्स में असीं सिंधी 7वीं क्लास जे बारे में पढ़ियोसीं ऐं अॼु बि सिंधी 7वीं क्लास जो जेको हिसो टियों आहे उहो आउं जारी कयां पियो ऐं इंशाअल्लाह रोज़ ब रोज़ तव्हांजे लाइ नवां जेके लेक्चर आहिनि उहो आणींदो रहंदुसि। सो अॼु हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। लेक्चर नंबर 2 त पहिरियों सवाल आहे अल अमीन नाले अख़बार कंहिं जारी कई? नबी बख्श बुरगड़ी, गुलाम अली बुरगड़ी, इनायत हुसैन या गुलाम मोहम्मद बुरगड़ी। त इन जो सही जवाब थींदो गुलाम मोहम्मद बुरगड़ी साहब जारी कई अल अमीन अख़बार। सवाल नंबर 2 आहे कोट गुलाम मोहम्मद शहर जो पुराणो नालो कहिड़ो हो? जैकबाबाद, जेम्साबाद, जान जेकब, नीरून कोट। त इन जो सही जवाब थींदो जेम्साबाद। कोट गुलाम मोहम्मद शहर जो पुराणो नालो जेम्साबाद हो। सवाल नंबर 3 आहे रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी कहिड़ी ईस्वी में वफ़ात कई? 1924, 1925, 1928 ईस्वी, 1926 ईस्वी। त इन जो सही जवाब थींदो 1924 ईस्वी। रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी साहब 1924 ईस्वी में वफ़ात कई। सवाल नंबर 4 है जंग उहद में झंडो एक असाबी वट हो। कहिड़ो असाबी हो जंग उहद में जंहिंजे हवाले नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन झंडो सुपर्द कयो? उमेद, नोमान, मुसेब, बिलावल। त इन जो सही जवाब थींदो मुसेब। जंग उहद में झंडो जंहिं असाबी वटि हो उन असाबी जो नालो हज़रत मुसेब हो। सवाल नंबर 5 आहे जंग ख़ैबर में झंडो देश वटि हो? हज़रत अली करमला वजे, हज़रत उस्मान, हज़रत मुसेब, हज़रत उमर। त इन जो सही जवाब थींदो हज़रत अली करमला वजे। जंग ख़ैबर में जेको झंडो हो उहो हज़रत अली करमला वजे साहब वटि हो। सवाल नंबर 6 आहे देश शाइर खे सिंधी अदब में शाइरनि जो सरताज सॾियो वञे थो या उहो कहिड़ो शाइर आहे जंहिंखे सिंधी शाइरी जो सरताज शाइर सॾियो वञे थो? शेख अयाज़, सचल सरमस्त, मियूं शाह इनायत रुज़वी, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। त इन जो सही जवाब थींदो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे सिंधी शाइरी में शाइरनि जो सरताज सॾियो वञे थो। सवाल नंबर 7 आहे मीर मुहम्मद पीरज़ादो सिंधी शाइरीअ में कहिड़ी सिन्फ़ जो बहितरीन शाइर हो? गज़ल, वाई, गीत या नज़म। त इन जो सही जवाब थींदो गीत। मीर मुहम्मद पीरज़ादो साहब सिंधी शाइरी में गीत सिन्फ़ जो बहितरीन शाइर हो। सवाल नंबर 8 आहे मीर मुहम्मद पीरज़ादो कहिड़े ज़िले जो रहाकू हो? लाड़काणू, सखर, नवाबशाह, शिकारपुर। त इन जो सही जवाब थींदो लाड़काणू। मीर मुहम्मद पीरज़ादो साहब जो तालुक़ जेको हो उहो लाड़काणे ज़िले सां हो। सवाल नंबर 9 हवाई जहाज़ ईजाद कंदड़ 2 भाइर कहिड़े मुल्क जा हुआ? चीन, अमेरिका, उज़्बेकिस्तान या जापान। त इन जो सही जवाब थींदो अमेरिका। जंहिं जहाज़ ठाहियो उहे 2 भाइर जेके आहिनि उन्हनि जो तालुक़ अमेरिका मुल्क सां हो। सवाल नंबर 9 आहे पाकिस्तान जी क़ौमी एयरलाइन जो नालो कहिड़ो आहे? PIA, PRA, PDA, PIE या PIPA। त इन जो सही जवाब थींदो PIA पाकिस्तान एयरलाइंस, पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस। पाकिस्तान जी क़ौमी एयरलाइन जो नालो आहे पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस जंहिंखे PIA चवंदा आहियूं। मूंखे उमेद आहे त हीउ लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में जेको आहे सिंधी ग्रामर सां गॾु हाज़िर थींदासीं ऐं गॾोगॾु आऊं सिंधी 7वीं क्लास जा जेके रहियल वीडियोज़ आहिनि उहे बि अपलोड कंदुसि। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।